बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। तंज़ीलुल किताबि मिनल्लाहिल अज़ीज़िल हकीम। हीअ क़ुरान करीम अल्लाह ताला जे तरफ़ां नाज़िल कयल आहे जेको गालिब हिकमत वारो आहे। इन्ना अंज़लना इलैकल किताब बिल हक़्क़ फअब्दिल्लाह मुख़लिसन लहुद्दीन। बेशक असां तव्हां ॾांहुं क़ुरान करीम हक़ सां नाज़िल फरमायो, पोइ तव्हां ख़ुलूस सां अल्लाह ताला जी इबादत करियो। अला लिल्लाहिद्दीनुल ख़ालिस वल्लज़ीना इत्तख़ज़ू मिन दूनिही औलियाअ मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा इन्नल्लाह यहकुमु बैनहुम फ़ीमा हुम फ़ीहि यख्तलिफ़ून इन्नल्लाह ला यहदी मन हुव काज़िबुन कफ़्फ़ार। ख़बरदार, ख़ालिस इबादत फ़क़त अल्लाह ताला लाइ आहे ऐं जेके माण्हू अल्लाह ताला खां सवाइ ॿिया बुत मददगार बनाइनि था, काफ़िर चवनि था असीं उन्हनि बुतनि जी फ़क़त इन लाइ इबादत करियूं था त उहे असांखे अल्लाह ॾांहुं वेझो कनि। बेशक अल्लाह ताला उन्हनि जे विच में फ़ैसिलो फरमाईंदो उन्हनि ॻाल्हियुनि बाबति जिन में इहे इख़्तिलाफ़ कंदा हुआ। बेशक अल्लाह ताला उन शख़्स खे हिदायत नथो ॾे जेको कूड़ो ऐं अल्लाह जी नेमतुनि जो नाशुक्र आहे। लौ अराद अल्लाहु अन यत्तखिज़ वलदन लस्तफ़ा मिम्मा यख़्लुक़ु मा यशा सुब्हानहु हुवल्लाहुल वाहिदुल क़ह्हार। ऐं जेकॾहिं अल्लाह ताला बिल फर्ज़ पंहिंजे लाइ औलाद चाहे हा त पंहिंजी मख़लूक मां जंहिंखे चाहे हा इंतिख़ाब फरमाए हा। अल्लाह ताला उन खां पाक आहे, उहो वाहिदुल क़हार आहे। ख़लक़स समावाति वल अर्द बिल हक़्क़ युकव्विरुल लैला अलन नहारि व युकव्विरुन नहारा अलल लैल وسخر الشمس والقمر كل يجري لأجل مسمى ألا هو العزيز الغفار। उन आसमाननि ऐं ज़मीनुनि खे हक़ सां पैदा फरमायो, राति खे ॾींहं में दाख़िल करे थो ऐं ॾींहं खे राति में दाख़िल करे थो ऐं उन सिज ऐं चंड खे मुसख़र यानी ताबेदार बनायो। सभई हिकु मुक़रर वक़्त ताईं हली रहिया आहिनि। ख़बरदार, वो गालिब बख़्शींदड़ आहे। خلقكم من نفس واحدة ثم جعل منها زوجها وأنزل لكم من الأنعام 8 أزواج يخلقكم في بطون أمهاتكم خلقا من بعد خلق في ظلمات 3 ذلكم الله ربكم له الملك لا إله إلا هو فأنا تصرفون। अल्लाह ताला तव्हां इंसाननि खे हज़रत आदम मां पैदा फरमायो, उन खां पोइ उन मां संदसि घरवारी पैदा कई ऐं तव्हां लाइ चौपाइनि मां 8 क़िस्म पैदा कया। अल्लाह ताला तव्हांखे तव्हांजे माउरुनि जे पेटनि में मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि खां पोइ 3 ऊंदाहियुनि में पैदा कयो। इहो तव्हांजो अल्लाह आहे जेको तव्हांजो ख़ालिक़ आहे, उन जी बादशाही आहे, नाहे को महबूद मगर उहो। पोइ तव्हां केॾांहुं फिरो था? إن تكفروا فإن الله غني عنكم ولا يرضى لعباده الكفر وإن تشكروا يرضه لكم ولا تزر وازرة وزر أخرى ثم إلى ربكم مرجعكم فينبئكم بما كنتم تعملون إنه عليم بذات الصدور। जेकॾहिं तव्हां नाशुक्री कंदा पोइ बेशक अल्लाह ताला तव्हां खां बेनियाज़ आहे ऐं अल्लाह ताला पंहिंजे बाननि जी नाशुक्री खां राज़ी नथो थिए। ऐं जेकॾहिं तव्हां शुक्रगुज़ार थींदा त अल्लाह ताला तव्हां खां राज़ी थिए थो ऐं को बि कंहिंजो ॿार नथो खणे। उन खां पोइ तव्हांखे तव्हांजे रब ॾांहुं मोटणो पवंदो, पोइ उहो तव्हांखे तव्हांजे अमलनि बाबति ॿुधाईंदो। बेशक उहो दिलनि जा राज़ चङी तरह ॼाणंदड़ आहे। وإذا مس الإنسان ضر دعا ربه منيبا إليه ثم إذا خوله نعمة منه نسي ما كان يدعو إليه من قبل
نسي ما كان يدعو إليه من قبل وجعل لله أندادا ليضل عن سبيله قل تمتع بكفرك قليلا إنك من أصحاب النار. ऐं जंहिं वक़्तु इंसान खे का तकलीफ़ पहुचे थी त पंहिंजे रब खे आजी सां पुकारे थो, उन खां पोइ जॾहिं अलाह ताला उनखे पंहिंजे तरफ़ां नेमत अता करे थो, पोइ इंसान उन अॻी पुकार खे विसारे छॾे थो ऐं उहो इंसान अलाह ताला जा शरीक बनाए थो, इन लाइ त सही राह तां गुमराह करे. रसूल अरबी तव्हां फरमायो, थोरो वक़्तु तूं पंहिंजे कुफर मां फ़ाइदो हासिल कर, बेशक तूं जहन्नमी आहीं. أمن هو قانت آناء الليل ساجدا وقائما يحذر الآخرة ويرجو رحمة ربه قل هل يستوي الذين يعلمون والذين لا يعلمون إنما يتذكر أولو الألباب. छा उहो मोमिन जेको निमाज़ी आहे ऐं उहो राति जे वक़्त में सजदो ऐं क़याम कंदड़ यानी निमाज़ कंदड़ आहे, उहो आख़िरत खां डिॼे थो ऐं रब जी रहमत में उम्मीदवार आहे. रसूल अरबी तव्हां फरमायो, छा उहो साहिब इल्म ऐं उहो जाहिल माण्हू पाण में बराबर थी सघनि था? यकीनन न, फ़क़ति अकुलमंदी नसीहत वठी सघनि था. قل يا عبادي الذين آمنوا اتقوا ربكم للذين أحسنوا في هذه الدنيا حسنة وأرض الله واسعة إنما يوفى الصابرون أجرهم بغير حساب. रसूल अरबी तव्हां फरमायो, ए मुंहिंजा मोमिन बंदा, तव्हां पंहिंजे रब खां ॾिजो. जिन माण्हू हिन दुनिया में नेकी कई उन्हनि लाइ आख़िरत में बि नेकी आहे ऐं अलाह ताला जी ज़मीन यानी मदीना मुनव्वर वसी आहे. सबुर कंदड़नि खे बेहिसाब अजर ॾिनो वेंदो. قل إني أمرت أن أعبد الله مخلصا له الدين. रसूल अरबी तव्हां फरमायो, बेशक मूंखे हुकुम कयो वियो आहे त आऊं ख़ालिस अलाह जी इबादत करियां. وأمرت لأن أكون أول المسلمين. ऐं मूंखे हुकुम कयो वियो आहे त आऊं सभ खां पहिरियों हुकुम तस्लीम कंदड़ हुजां. قل إني أخاف إن عصيت ربي عذاب يوم عظيم. तव्हां फरमायो, बिलफर्ज़ मूं पंहिंजे रब जी नाफ़रमानी कई त बेशक मूंखे क़यामत जे ॾींहं जो ख़ौफ़ आहे. قل الله أعبد مخلصا له ديني. तव्हां फरमायो, आऊं ख़ुलूस दिल सां अलाह ताला जी इबादत करियां थो. فاعبدوا ما شئتم من دونه قل إن الخاسرين الذين خسروا أنفسهم وأهليهم يوم القيامة ألا ذلك هو الخسران المبين. पोइ तव्हां इबादत करियो अलाह खां सवाइ जंहिंजी तव्हां चाहियो. तव्हां फरमायो, बेशक नुक़सान कंदड़ उहे माण्हू आहिनि जिन पाण खे ऐं पंहिंजे घर वारनि खे क़यामत जे ॾींहुं टोट में विधो. ख़बरदार, उहो ई साफ़ नुक़सान आहे. لهم من فوقهم ظلل من النار ومن تحتهم ظلل ذلك يخوف الله به عباده يا عباد فاتقون. इन्हनि काफ़रनि लाइ इन्हनि जे मथां ऐं इन्हनि जे हेठां बाहि जा तबका हूंदा. इहा दोज़ख आहे जंहिंखां अलाह ताला पंहिंजे बाननि खे ॾिॼारे थो. ए मुंहिंजा बाना, पोइ तव्हां मूंखां ॾिजो. والذين اجتنبوا الطاغوت أن يعبدوها وأنابوا إلى الله لهم البشرى فبشر عبادي الذين يستمعون القول فيتبعون أحسنه أولئك الذين هداهم الله وأولئك هم أولو الألباب. ऐं जेके माण्हू बुतनि जी पूॼा खां बचिया ऐं अलाह ॾांहुं वरिया उन्हनि लाइ बिशारत आहे. पोइ तव्हां उन्हनि माण्हुनि खे बिशारत ॾियो जेके क़ुर करीम ॿुधनि था, पोइ उन जे सुहिणनि हुकुमनि जी ताबेदारी कनि था. इहे उहे आहिनि जिन खे अलाह ताला हिदायत ॾिनी आहे ऐं इहे ई अकुलमंद आहिनि. أفمن حق عليه كلمة العذاب أفأنت تنقذ من في النار. छा जंहिं माण्हू ते अज़ाबी ॻाल्हि साबित थी चुकी आहे उहो ऐं निजात वारो पाण में बराबरि थियनि था? यकीनन न.
छा पोइ तव्हां उनखे बाहि खां बचाए सघो था لكن الذين اتقوا ربهم لهم غرف من فوقها غرف مبنية تجري من تحتها الأنهار وعد الله لا يخلف الله الميعاد पर उहे माण्हू जेके पंहिंजे रब खां डिॼनि था उन्हनि लाइ बिश्त में ॿाड़ियुनि जे मथां ॿाड़ियूं आहिनि उन्हनि जे हेठां नहरूं वहनि थियूं अलाह ताला पंहिंजे कयल वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी नथो करे ألم تر أن الله أنزل من السماء ماء فسلكه ينابيع في الأرض ثم يخرج به زرعا مختلفا ألوانه ثم يهيج فتراه مصفرا ثم يجعله حطاما إن في ذلك لذكرى لأولي الألباب छा तो ए मुखातिब न ॾिठो त बेशक अलाह ताला आसमान मां पाणी नाज़िल कयो पोइ उन मां ज़मीन में वाहड़ वहाए थो उन खां पोइ उन मां मुख़्तलिफ़ रंगनि जूं पोखूं पैदा करे थो उन खां पोइ उनखे सुकाए थो पोइ तोखे इहे पोखूं हेठियूं ॾिसण में ईंदियूं आख़िर में उनखे टुकड़ा टुकड़ा करे थो बेशक इन में अकुलमंदनि लाइ नसीहत आहे أفمن شرح الله صدره للإسلام فهو على نور من ربه فويل للقاسية قلوبهم من ذكر الله أولئك في ضلال مبين अलाह ताला जे शख़्स जे सीने खे इस्लाम लाइ कुशादो कयो आहे पोइ उहो पंहिंजे रब जे तरफ़ां नूरानियत ते आहे पोइ वेल आहे उन्हनि दिलनि लाइ जेके अलाह जे ज़िक्र खां सख़्त आहिनि इहे साफ़ गुमराही में आहिनि الله نزل أحسن الحديث كتابا متشابها مثانية تقشعر منه جلود الذين يخشون ربهم ثم تلين جلودهم وقلوبهم إلى ذكر الله ذلك هدى الله يهدي به من يشاء ومن يضلل الله فما له من هاد अलाह ताला ई सभ खां सुहिणो कलाम नाज़िल फरमायो यानी उहो मुक़दस किताब जेको पाण में मिले जुले थो ऐं उन जी तिलावत कई वञे थी उन जे पढ़ण सां मोमिननि जा वार कांडारजी वञनि था उन खां पोइ उन्हनि जूं खलूं ऐं उन्हनि जूं दिलियूं अलाह जे ज़िक्र ॾांहुं माइल थियनि थियूं इहा अलाह जी हिदायत आहे जंहिंखे चाहे उहा हिदायत अता करे थो ऐं जंहिंखे अलाह ताला गुमराह करे थो पोइ उन लाइ को हादी नाहे أفمن يتقي بوجهه سوء العذاب يوم القيامة وقيل للظالمين ذوقوا ما كنتم تكسبون जेको माण्हू पंहिंजे चेहरे तां क़यामत जे ॾींहुं वारो अज़ाब परे करे थो यानी उहो काफ़िर ऐं मोमिन पाण में कीअं बराबरि थींदा ऐं ज़ालिमनि खे चयो वेंदो त तव्हां पंहिंजी बदअमाली जो मज़ो चखियो كذب الذين من قبلهم فأتاهم العذاب من حيث لا يشعرون उन्हनि खां अॻियनि माण्हुनि बि तकलीफ़ कई पोइ उन्हनि ते उन जाइ तां अज़ाब आयो जितां उन्हनि खे ध्यान में न हो فأذاقهم الله الخزي في الحياة الدنيا ولعذاب الآخرة أكبر لو كانوا يعلمون पोइ फ़िलहाल अलाह ताला उन्हनि खे दुनिया जी ख़्वारी वारो अज़ाब चखायो ऐं यकीनन आख़िरत वारो अज़ाब तमामु वॾो आहे काश जेकॾहिं इहे ॼाणनि हा ولقد ضربنا للناس في هذا القرآن من كل مثل لعلهم يتذكرون ऐं बेशक तहक़ीक़ असां माण्हुनि लाइ हिन क़ुर करीम में हर मिसाल बयानु कयो त मन इहे नसीहत हासिल कनि قرآنا عربيا غير ذي عوج لعلهم يتقون क़ुर करीम अरबी आहे जंहिंमें का टेढ़ाई कान्हे त मन इहे डिॼनि ضرب الله مثلا رجلا فيه شركاء متشاكسون ورجلا سلما لرجل هل يستويان مثلا الحمد لله بل أكثرهم لا يعلمون अलाह ताला उन बाने जो मिसाल बयानु फरमायो जंहिंजा घणा ऐं हिक ॿिए जा मुखालिफ़ मालिक हुजनि ऐं उहो बानो जंहिंजो
फ़क़ति हिकु मालिक हुजे। छा इहे पाण में बराबर थी सघनि था? सभई तारीफ़ूं अल्लाह लाइ आहिनि, बल्कि उन्हनि मां अक्सर ला इल्म आहिनि। इन्नक मय्यितुन व इन्नहुम मय्यितून। बेशक तव्हां विसाल फरमाईंदा ऐं बेशक इहे बि मरदड़ आहिनि। ثم إنكم يوم القيامة عند ربكم تختصمون। हुन खां पोइ बेशक तव्हां पंहिंजे रब वटि क़यामत जे ॾींहुं हिक ॿिए सां झगड़ो कंदा। فمن أظلم ممن كذب على الله وكذب بالصدق إذ جاءه أليس في جهنم مثوى للكافرين। पोइ हुन शख़्स खां वधीक ज़ालिम केरु थी सघे थो जेको अल्लाह ताला ते कूड़ ठाहे जॾहिं उन वटि सच पहुतो त उनखे उन कूड़ो सम्झो। छा काफ़रनि लाइ जहन्नम जो ठिकाणो नाहे? यकीनन आहे। والذي جاء بالصدق وصدق به أولئك هم المتقون। रसूल अरबी सच खणी आया ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु उन जी तस्दीक़ कई ऐं इहे ई परहेज़गार आहिनि। हिन आयत शरीफ़ जो मुख़्तसर तफ़सीर हिन त आहे हज़रत सैयदना अली करम अल्लाह ताला वजहुल करीम खां रिवायत आहे त सच आणींदड़ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आहिनि ऐं उन जी तस्दीक़ कंदड़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु आहिनि। तफ़सीर कबीर, तफ़सीर मज़हरी, तफ़सीर रूहुल बयान व तफ़सीर नसफ़ी। لهم ما يشاءون عند ربهم ذلك جزاء المحسنين। इन्हनि लाइ संदन रब वटि उहो आहे जेको पाण चाहींदा नेककारनि जी इहा जज़ा आहे। ليكفر الله عنهم أسوأ الذي عملوا ويجزيهم أجرهم بأحسن الذي كانوا يعملون। इन लाइ त अल्लाह ताला उन्हनि तां संदन हर क़िस्म जा गुनाह मेटे छॾे जेके उन्हनि कया हुआ ऐं उन्हनि खे संदन अजुर खां बहितर जज़ा ॾे जेको उहे पाण अमल कंदा हुआ। أليس الله بكاف عبده ويخوفونك بالذين من دونه ومن يضلل الله فما له من هاد। छा अल्लाह ताला पंहिंजे रसूल लाइ काफ़ी नाहे? यानी यकीनन काफ़ी आहे ऐं उहे काफ़र तव्हांखे पंहिंजे बुतनि खां ॾेजारिन था ऐं जंहिंखे अल्लाह ताला गुमराह करे थो पोइ उन लाइ को हादी नाहे। ومن يهد الله فما له من مضل أليس الله بعزيز ذي انتقام। ऐं जंहिंखे अल्लाह ताला हिदायत वारो करे थो पोइ उनखे को गुमराह कंदड़ नाहे। छा अल्लाह ताला ग़ालिब ऐं इंतकाम वठंदड़ नाहे? यानी यकीनन आहे। ولئن سألتهم من خلق السماوات والأرض ليقولن الله قل أفرأيتم ما تدعون من دون الله إن أرادني الله بضر هل هن كاشفات ضره أو أرادني برحمة هل هن ممسكات رحمته قل حسبي الله عليه يتوكل المتوكلون। ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि खां पुछंदा आसमाननि ऐं ज़मीनुनि खे कंहिं पैदा कयो? यकीनन चवंदा अल्लाह ताला। तव्हां फरमायो तव्हां ॿुधायो त तव्हां जिन बुतनि जी अल्लाह ताला खां सवाइ इबादत करियो था जेकॾहिं अल्लाह मूंखे का तकलीफ़ ॾियणु चाहे त छा इहे उन जी ॾिनल तकलीफ़ लाहे सघनि था या उहो अल्लाह मूं लाइ रहम ऐं करम जो इरादो करे छा उहे बुत उनजे रहम ऐं करम खे रोके सघनि था? रसूल अरबी तव्हां फरमायो मुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे, तवक्कल कंदड़ उन ते तवक्कल कनि था। قل يا قوم اعملوا على مكانتكم إني عامل فسوف تعلمون من يأتيه عذاب يخزيه ويحل عليه عذاب मुक़ीम। रसूल अरबी तव्हां फरमायो ए मुंहिंजी क़ौम तव्हां पंहिंजी जायुनि ते अमल करियो बेशक आऊं पंहिंजी जाइ ते अमल कंदड़ आहियां। पोइ तव्हांखे जल्द मालूम थींदो त कंहिं ते अज़ाब ईंदो जेको हुनखे पार कंदो ऐं कंहिं ते दाइमी अज़ाब लॻंदो। إنا أنزلنا
عليك الكتاب للناس بالحق فمن اهتدى فلنفسه ومن ضل فإنما يضل عليها وما أنت عليهم بوكيل बेशक असां तव्हां ते माण्हुनि जी हिदायत लाइ क़ुरान करीम हक़ सां नाज़िल कयो पोइ जेको हिदायत वारो थियो पोइ उहो पंहिंजे लाइ थियो ऐं जेको गुमराह थियो पोइ उहा गुमराही हुन जे मथां आहे ऐं तव्हां हुननि जा ज़िमेदार नाहियो الله يتوفى الأنفس حين موتها والتي لم تمت في منامها فيمسك التي قضى عليها الموت ويرسل الأخرى إلى أجل مسمى إن في ذلك لآيات لقوم يتفكرون मौत जे वक़्तु अल्लाह ताला नफ़्सनि खे वफ़ात कराए थो ऐं जेके नफ़्स पंहिंजे निंड में नथा मरनि पोइ उन्हनि खे रोके थो जिन लाइ मौत जो हुकुम कयो अथसि ऐं ॿियनि नफ़्सनि खे मुक़रर वक़्त ताईं छॾे ॾिए थो बेशक इन ई में उन क़ौम लाइ निशानियूं आहिनि जेके फ़िक्र कनि था أم اتخذوا من دون الله شفعاء قل أولو كانوا لا يملكون شيئا ولا يعقلون छा इन्हनि अल्लाह ताला खां सवाइ बुतनि खे सिफ़ारिशी बनायो रसूल अरबी तव्हां फरमायो उहे बुत कंहिं शइ जा मालिक नथा थियनि ऐं न ई अकुल रखनि था قل لله الشفاعة جميعا له ملك السماوات والأرض ثم إليه ترجعون रसूल अरबी तव्हां फरमायो समूरी शफ़ाअत अल्लाह जे हथ में आहे ज़मीनुनि ऐं आसमाननि जी बादशाही उन जी आहे उन खां पोइ उन ॾांहुं तव्हांखे मोटायो वेंदो وإذا ذكر الله وحده اشمأزت قلوب الذين لا يؤمنون بالآخرة وإذا ذكر الذين من دونه إذا هم يستبشرون ऐं जॾहिं अकेले अल्लाह ताला जो ज़िक्र कयो वञे थो त इन्हनि माण्हुनि जूं दिलियूं तंग थियनि थियूं जेके आख़िरत ते ईमान नथा रखनि ऐं जंहिं वक़्तु बुतनि जी ॻाल्हि कई वञे थी त उन वक़्तु इहे ख़ुशि थियनि था قل اللهم فاطر السماوات والأرض عالم الغيب والشهادة أنت تحكم بين عبادك فيما كانوا فيه يختلفون रसूल अरबी तव्हां फरमायो ए अल्लाह ए आसमाननि ऐं ज़मीननि खे पैदा कंदड़ ए ग़ैब ऐं हाज़िर खे ॼाणंदड़ तूं ई पंहिंजे बाननि जे विच में फ़ैसिलो कंदे जिन ॻाल्हियुनि में इहे इख़्तिलाफ़ कंदा हुआ ولو أن للذين ظلموا ما في الأرض جميعا ومثله معه لافتدوا به من سوء العذاب يوم القيامة وبدا لهم من الله ما لم يكونوا يحتسبون ऐं जेकॾहिं ज़ालिम क़यामत जे ॾींहं वारे अज़ाब खां बचण लाइ उहे समूरो फिदियो ॾियनि हा जेको ज़मीन में आहे ऐं ओतिरो ॿियो बि फिदियो ॾियनि हा त बि बची न सघनि हा ऐं अल्लाह जे तरफ़ां उन्हनि लाइ उहो अज़ाब ज़ाहिर थींदो जो खेनि गुमान में न हूंदो وبدا لهم سيئات ما كسبوا وحاق بهم ما كانوا به يستهزئون ऐं उन्हनि लाइ संदन बदआमाली ज़ाहिर थींदी ऐं उन्हनि ते उहो अज़ाब नाज़िल थींदो जंहिंजी इहे मज़ाक़ कंदा हुआ فإذا مس الإنسان ضر دعانا ثم إذا خولناه نعمة منا قال إنما أوتيته على علم بل هي فتنة ولكن أكثرهم لا يعلمون पोइ जॾहिं इंसान यानी काफ़र खे का तकलीफ़ पहुचे थी त असांखे पुकारे थो उन खां पोइ जॾहिं असीं उनखे पंहिंजे तरफ़ां का नेमत ॾियूं था चवे थो त मूंखे पंहिंजे इल्म सां इहा नेमत मिली आहे बलक इहा आज़माइश आहे पर अक्सर माण्हू नथा ॼाणनि قد قالها الذين من قبلهم فما أغنى عنهم ما كانوا يكسبون बेशक इन्हनि खां अॻियनि माण्हुनि बि ईअं चयो पोइ संदन बदआमाली संदन कंहिं कमु न आई فأصابهم سيئات ما كسبوا
والذين ظلموا من هؤلاء سيصيبهم سيئات ما كسبوا وما هم بمعجزين पोइ उन्हनि खे संदन कयल बदामाली जो नतीजो मिलियो ऐं जिन माण्हू उन्हनि मां ज़ुल्म कयो जल्दी उन्हनि जी बदामाली अची संदन मथां पवंदी ऐं उहे अलाह ताला जी गिरफ़्त खां बची नथा सघनि أولم يعلموا أن الله يبسط الرزق لمن يشاء ويقدر إن في ذلك لآيات لقوم يؤمنون छा उहे नथा ॼाणनि त बेशक अलाह ताला जंहिं लाइ चाहे उनजो रिज़्क़ कुशादो करे थो ऐं जंहिं लाइ चाहे उनजो रिज़्क़ तंग करे थो बेशक इन में उन क़ौम लाइ निशानियूं आहिनि जेके ईमान आणनि था قل يا عبادي الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو الغفور الرحيم रसूल अरबी तव्हां फरमायो ए मुंहिंजा उहे बाना जिन पंहिंजनि जाननि ते गुनाहनि सबबां ज्यादती कई आहे तव्हां अलाह जी रहमत खां कॾहिं बि नामे न थियो बेशक अलाह ताला तव्हांजा समूरा गुनाह बख़्शे छॾींदो बेशक उहो ई गफूर रहीम आहे وأنيبوا إلى ربكم وأسلموا له من قبل أن يأتيكم العذاب ثم لا تنصرون तव्हां पंहिंजे ख़ालिक ॾांहुं रुजू थियो ऐं उन जी फर्मा बरदारी करियो उन खां अॻु में जो तव्हां ते अज़ाब अचे उन खां पोइ तव्हांजी का मदद न कई वञे اتبعوا أحسن ما أنزل إليكم من ربكم من قبل أن يأتيكم العذاب بغتة وأنتم لا تشعرون ऐं तव्हां उन क़ुरान करीम जी ताबेदारी करियो जेको तव्हांजे रब जे तरफ़ां नाज़िल कयो वियो आहे उन खां अॻु में जो तव्हां ते ओचितो अज़ाब अचे ऐं तव्हां सम्झी न सघो أن تقول نفس يا حسرة على ما فرطت في جنب الله وإن كنت لمن الساخرين मता को इंसान उते ईअं चवे त हाय अफ़सोस उन्हनि कोताहियुनि ते जेके मूं अलाह ताला बाबति कयूं ऐं बेशक आऊं मज़ाक कंदड़नि मां हुयुसि أو تقول لو أن الله هداني لكنت من المتقين या को ईअं चवे त जेकर अलाह ताला मूंखे हिदायत ॾे हा त आऊं बि परहेज़गारनि मां हुजां हा أو تقول حين ترى العذاب لو أن لي كرة فأكون من المحسنين या अज़ाब ॾिसण वक़्तु को ईअं चवे त जेकर मूंखे हिकु दफ़ो दुनिया में मोटायो वञे हा पोइ आऊं नेक बंदनि मां हुजां हा بلى قد جاءتك آياتي فكذبت بها واستكبرت وكنت من الكافرين अलाह ताला फरमाईंदो हा बेशक तो वटि मुंहिंजूं आयतूं आयूं पोइ तो उन्हनि जी तकज़ीब कई ऐं तो तकबुर कई ऐं तूं काफ़रनि मां हुएं ويوم القيامة ترى الذين كذبوا على الله وجوههم مسودة أليس في جهنم مثوى للمتكبرين ऐं जेके माण्हू अलाह ताला ते कूड़ ठाहींदा हुआ तव्हां ॾिसंदा त क़यामत जे ॾींहुं उन्हनि जा मुंहं कारा हूंदा छा तकबुर कंदड़नि लाइ जहन्नम ठिकाणो नाहे यानी यकीनन आहे وينجي الله الذين اتقوا بمفازتهم لا يمسهم السوء ولا هم يحزنون ऐं अलाह ताला परहेज़गारनि खे जहन्नम खां निजात ॾेई बिश्त में दाख़िल कंदो न उन्हनि खे उते का तकलीफ़ पहुचंदी ऐं न उहे ॾुखोइबा الله خالق كل شيء وهو على كل شيء وكيل अलाह ताला हर शइ जो ख़ालिक़ आहे ऐं उहो अलाह हर शइ ते कारसाज़ आहे له مقاليد السماوات والأرض والذين كفروا بآيات الله أولئك هم الخاسرون आसमाननि ऐं ज़मीनुनि जे खज़ाननि जूं चाबियूं उन जूं आहिनि ऐं जिन माण्हुनि अलाह जी आयतुनि जो इनकार कयो
उहे नुक़सान वारा आहिनि. قل أفغير الله تأمروني أعبد أيها الجاهلون. रसूल अरबी तव्हां फरमायो ए जाहिलो तव्हां मूंखे मशवरो ॾियो था ऐं अल्लाह खां सवाइ बुतनि जी इबादत करियां. ولقد أوحي إليك وإلى الذين من قبلك لئن أشركت ليحبطن عملك ولتكونن من الخاسرين. ऐं बेशक तहक़ीक़ तव्हां ॾांहुं ऐं तव्हां खां अॻियनि माण्हुनि ॾांहुं वही मोकिली वई त जेकॾहिं तो ए ॿुधंदड़ शिरक कयो त यकीनन तुंहिंजा अमल किरी पवंदा ऐं यकीनन तूं नुक़सान वारनि मां थींदे. بل الله فاعبد وكن من الشاكرين. बल्क तूं अल्लाह ताला जी इबादत कर ऐं तूं शुक्र कंदड़नि मां हुज. وما قدر الله حق قدره والأرض جميعا قبضته يوم القيامة والسماوات مطويات بيمينه سبحانه وتعالى عما يشركون. ऐं उन्हनि अल्लाह ताला जी शान वटां अल्लाह ताला जो क़दुरु न कयो ऐं क़यामत जे ॾींहुं समूरियूं ज़मीनूं ऐं आसमान ऐं पंहिंजी ताक़त सां पंहिंजे दस्ते कुदरत में गॾु कंदुसि. अल्लाह ताला उन्हनि जे शिरक करण खां पाक ऐं बुलंद आहे. ونفخ في الصور فصعق من في السماوات ومن في الأرض إلا من شاء الله ثم نفخ فيه أخرى فإذا هم قيام ينظرون. ऐं सूर में फूक ॾिनी वेंदी पोइ बेहोश थींदा जेके आसमाननि ऐं जेके ज़मीनुनि में आहिनि मगर जंहिंखे अल्लाह ताला चाहे बचाए. उन खां पोइ उन में ॿी फूक ॾिनी वेंदी पोइ यकदम उहे इंतज़ार में बीठल हूंदा. وأشرقت الأرض بنور ربها ووضع الكتاب وجيء بالنبيين والشهداء وقضي بينهم بالحق وهم لا يظلمون. ऐं अल्लाह ताला जे नूर सां ज़मीन रोशन थींदी ऐं हर शख़्स जे अॻियां संदसि अमल नामो रखियो वेंदो ऐं पैगंबर ऐं गवाह आंदा वेंदा ऐं मख़लूक जे विच में हक़ सां फ़ैसिलो कयो वेंदो ऐं उन्हनि ते ज़ुल्म न कयो वेंदो. ووفيت كل نفس ما عملت وهو أعلم بما يفعلون. ऐं हर शख़्स खे संदसि अमलनि जो पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो ऐं उहो ई संदनि अमलनि खे वधीक ॼाणंदड़ आहे. وسيق الذين كفروا إلى جهنم زمرا حتى إذا جاءوها فتحت أبوابها وقال لهم خزنتها ألم يأتكم رسل منكم يتلون عليكم آيات ربكم وينذرونكم لقاء يومكم هذا قالوا بلى ولكن حقت كلمة العذاب على الكافرين. ऐं काफ़रनि खे टोला टोला करे जहन्नम ॾांहुं कायो वेंदो एसि ताईं जो जॾहिं उहे उते पहुचंदा त जहन्नम जा दरवाज़ा खोलिया वेंदा ऐं काफ़रनि खे जहन्नम जा कम कंदड़ फ़रिश्ता चवंदा त छा तव्हां वटि तव्हां मां रसूल न आया जेके तव्हां ते तव्हांजे रब जूं आयतूं पढ़ंदा हुआ ऐं तव्हांखे हिन ॾींहुं यानी क़यामत जे मिलण खां ॾेजारींदा हुआ. काफ़र चवंदा हा पर काफ़रनि ते अज़ाब जी ॻाल्हि साबित थी चुकी आहे. قيل ادخلوا أبواب جهنم خالدين فيها فبئس مثوى المتكبرين. काफ़रनि खे चयो वेंदो तव्हां हमेशह हमेशह रहण लाइ जहन्नम जे दरवाज़नि में दाख़िल थियो कोई तकबर कंदड़नि जो कहिड़ो न ख़राब ठिकाणो आहे. وسيق الذين اتقوا ربهم إلى الجنة زمرا حتى إذا جاءوها وفتحت أبوابها
وقال لهم خزنتها سلام عليكم طبتم فادخلوها خالدين ऐं मोमिननि खे जल्दी सुवारनि ते सुवार कराए जन्नत ॾांहुं जमायतूं करे रवानो कयो वेंदो तेसि ताईं जो उहे जॾहिं उते पहुचंदा ऐं जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा ऐं मोमिननि खे जन्नत जा कमु कंदड़ फ़रिश्ता चवंदा त तव्हां ते सलाम आहे तव्हां ख़ुशि रहो पोइ हमेशह हमेशह रहण लाइ तव्हां जन्नत में दाख़िल थियो وقالوا الحمد لله الذي صدقنا وعده وأورثنا الأرض نتبوأ من الجنة حيث نشاء فنعم أجر العاملين ऐं मोमिन चवंदा सभई तारीफ़ूं अल्लाह ताला लाइ आहिनि जंहिं असां लाइ पंहिंजे वाइदे खे पूरो कयो ऐं असांखे जन्नत जो वारिस बनायो जो असीं जन्नत में जिते असीं चाहियूं उते रहूं पोइ नेकोकारनि जो कहिड़ो न बहितरीन अजुर आहे